अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। लास्ट वीडियो सेटन के मुतालिक रिकॉर्ड किया असी। उम्मीद तव्हांखे पसंद आयो हूंदो। अॼु असी मैथ जी इंतहाई अहम टॉपिक सेटन जा क़िस्म ऐं उन्हनि में इस्तेमाल थींदड़ जेके निशानियूं आहिनि उन्हनि खे वन बाय वन करे सम्झंदासीं। निशानियूं ऑलरेडी तव्हां पेपर ते ॾिसी सघो था त ऑलरेडी मूं लिखी छॾियूं आहिनि नंबर वाइज़। हीअ ॾिसो नंबर 1 ते आहे निशानी। इनखे असां चवंदा आहियूं बिलोंगिंग जी निशानी, यानी रिश्तो हुजणु या ताल्लुक़ हुजण जी निशानी। इहा निशानी ॿुधाईंदी आहे त कंहिं बि सेट में जेके रुकन आहिनि उहे उन सां रिश्ते में आहिनि, ताल्लुक़ में आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं असां लिखूं था त ए हिकिड़ो सेट आहे जंहिंजा रुकन आहिनि 1 2 ऐं 3, त पोइ असां चई सघूं था त 1 जेको आहे उहो ताल्लुक़ में आहे ए सां, 2 जेको आहे उहो बि ताल्लुक़ में आहे ए सां, ऐं 3 जेको आहे उहो बि ताल्लुक़ में आहे ए सां। प्यारा ॿारो, मैथ सिर्फ़ु अंगनि ऐं पननि जी ॿोली न आहे, पर ही ताल्लुक़ हुजण वारे जेका निशानी आहे इहा असांखे ॿुधाए थी त असांजी ज़िंदगीअ में बि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे लाइ तमामु अहम हूंदियूं आहिनि। उहे असांजी ज़िंदगीअ जो हिसो हूंदियूं आहिनि। असांजो ज़िंदगी उन्हनि खां सवाइ अधूरी हूंदी आहे। जीअं तमामु जेके जानदार आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांखे ख़बर हूंदी त पाणी इंतहाई ज़रूरी हूंदो आहे। यानी पाणीअ जो ताल्लुक़ या पाणीअ जो रिश्तो असांजी ज़िंदगीअ सां तमामु अहम आहे। इन खां सवाइ कंहिं बि जानदार जो गुज़ारो न आहे। यानी हीअ निशानी जेका आहे यानी बिलोंगिंग जी निशानी आहे, रिश्ते जी निशानी आहे ऐं ताल्लुक़ जी निशानी आहे। ठीकु आहे। उनखां पोइ ॿिए नंबर ते ॾिसो हीअ निशानी। इहा बिलोंगिंग जी निशानी जो उबतड़ आहे। यानी बिलोंगिंग जी निशानी लिखी ऐं असां उनखे मथां लकीर लॻाए छॾींदा आहियूं। इन जो मतिलबु आहे त नॉट बिलोंग्स, इहा ताल्लुक़ नथी रखे। मिसाल जे तौर ते जानदारनि लाइ जेकॾहिं मां लिखां हिते पत्थर, त छा पत्थर असांजी ज़िंदगीअ जो अहम हिसो आहे, अहम जुज़ो आहे? बिल्कुलु न। पत्थर जेको आहे उहो पाणीअ वांगुरु, जीअं पाणी असांजी ज़िंदगीअ जे लाइ अहम रिश्तो ऐं अहम ताल्लुक़ रखे थो, इन पत्थर असांजे लाइफ में अहम रिश्तो, अहम ताल्लुक़ नथो रखे। ठीकु आहे। रियाज़ी में असां हिनखे कंहिं बि सेट जे लाइ लिखी सघूं था। मिसाल तौर सेट ए आहे, ए बी ऐं सी। हाणे सेट ए बी सी ही टई हिन जा रुकन आहिनि, यानी ही ताल्लुक़ रखनि था, पर छा डी ए जो रुकन आहे? बिल्कुलु न। त पोइ असां ताल्लुक़ न हुजण वारी निशानी लॻाईंदासीं ऐं चवंदासीं त डी जेका आहे उहा ताल्लुक़ नथी रखे ए सां। ओके। उनखां पोइ टियों नंबर आहे। टे नंबर ते जेका निशानी आहे उहो हिकु ज़ीरो वांगुरु निशान आहे, दाइरे वांगुरु, ऐं उनजे मथां लीक ॾिनल आहे। इन जो मतिलबु हूंदो आहे ख़ाली सेट, या इंग्लिश में असां हिनखे चवंदा आहियूं नल सेट। प्यारा ॿारो, ख़ाली हुजणु काई कमज़ोरी कान्हे, बल्कि हिकु नई शुरूआति ऐं नवनि इम्काननि जी दुनिया जी शुरूआति हूंदी आहे। फ़र्ज़ु कयो त तव्हांजो ज़हन बिल्कुलु ख़ाली आहे। जीअं हिकिड़ो पाण खे नंढड़ो ॿारु सम्झो। नंढड़ो ॿारु जॾहिं पहिरियों ॾींहुं स्कूल वेंदो आहे त उनजो ज़हन बिल्कुलु ख़ाली हूंदो आहे, पर उनजो ज़हन ख़ाली हुजणु उनजी कमज़ोरी न हूंदो आहे। उनजो ज़हन उन्हनि इम्काननि जी शुरूआति हूंदी आहे त हू पंहिंजे ज़हन में इल्म खे केतिरी हद ताईं समाए सघे थो। यानी रियाज़ी असांखे ज़िंदगीअ सां
जोड़े रखे थी, उन सां जेको असांजो तालुक़ु आहे उहो बयानु करण में मदद करे थी। उम्मीद तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। नंबर 4 ते तव्हां ॾिसी सघो था, इन जी निशानी जो मतिलबु हूंदो आहे सबसेट यानी मातहत सेट। मातहत सेट, मातहत खे असां नंढो बि चई सघूं था, नंढो सेट, मातहत या नंढो। प्यारा ॿारो, तव्हां पंहिंजे फैमिली में, पंहिंजे ख़ानदान में अगरि पाण खे ॾिसो त तव्हां पंहिंजी फैमिलीअ जे लाइ मातहत आहियो। तव्हांजी फैमिलीअ में तव्हां खां वॾा जेके तव्हांजूं ज़िम्मेवारियूं संभालनि था, उहे तव्हांजा बाला सेठ सॾिबा ऐं तव्हां उन्हनि जो मातहत सेठ सॾिबो। मिसाल जे तौर ते रियाज़ी में असां हिनखे जॾहिं लिखंदासीं त हिते असांखे 2 सेट ठाहिणा पवंदा। मिसाल हिकिड़ो ए सेट आहे जंहिंजा रुकन आहिनि ए, बी ऐं सी ऐं डी ऐं बी सेट आहे जंहिंमें सिर्फ़ु ए ऐं डी अचनि था। त पोइ असां चई सघूं था त बी सेट जेको आहे उहो मातहत आहे ए सेट जी, यानी बी जा समूरा रुकन ए में मुकमल तरह सां मौजूदु आहिनि। ठीकु आहे। अहिड़ी तरह इन ई सेट खे जॾहिं असां हिकु नई निशानी नंबर 5 ते जेका लिखियल आहे उन सां ॾिसंदासीं त इहा हूंदी आहे सुपर सेट जी निशानी, यानी बाला सेट, यानी वॾे सेट जी निशानी हूंदी आहे, बाला या वॾो। इन खे असां ज़िम्मेवार बि चवंदा आहियूं। जीअं तव्हांजे घर में तव्हांजे ख़ानदान जो कोई वॾो आहे, तव्हां सभु जेके नंढा आहियो, भाइर भेनर, उहे सभु उन जे मातहत आहियो ऐं हू तव्हां सभिनी जूं ज़िम्मेवारियूं संभाले थो ऐं तव्हां सभु उन हिकु ख़ानदान जो हिसो आहियो। जॾहिं को बि सेट ऐं पंहिंजे रुकननि समेत कंहिं ॿिए वॾे सेट जो हिसो बणिजी वञे त पोइ जेको वॾो सेट आहे उहो बाला सॾिबो आहे। ईअं ई जीअं ई पहिरीं असां मिसाल सम्झोसीं मातहत हुजण वारो, हाणे हिन में जेकॾहिं असां ए खे ॾिसूं त ए जे अंदरि बीअ जा समूरा रुकन मौजूदु आहिनि। त अहिड़ी तरह ए जेको आहे उहो हिकु सुपर सेट आहे बीअ जो, यानी ए जेको आहे उहो समूरा रुकन पंहिंजे सेट जे अंदरि रखे थो, बीअ जा समूरा रुकन। ठीकु आहे। उम्मीद ही सेगमेंट तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अॻिते वधूं त ही 6 नंबर ते निशानी आहे, ईज़ी निशानी आहे, आम तौर ते तव्हां ॾिठी हूंदी हर हंधि। हीअ हिकु बराबरि जी निशानी आहे जंहिंखे असां इक्वल बि चवंदा आहियूं। इहा इक्वल सेट खे बयानु करण लाइ इस्तेमालु थींदी आहे। जीअं असीं मिसाल खणूं था, इक्वल सेट उहो सेट हूंदो आहे जंहिंजा रुकन साॻिया हुजनि तरतीब खे नज़रअंदाज़ कंदे, यानी तरतीब मुख़्तलिफ़ थी सघे थी पर रुकन साॻा हुजनि। जीअं मिसाल 1, 2 ऐं 5 आहे ऐं बी सेट आहे जंहिंमें 5, 1 ऐं 2 आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिन जा रुकन ए जा ऐं बी जा रुकन साॻिया ई आहिनि, भले जा इन्हनि जी तरतीब अॻिते पोइ थियल आहे पर रुकन तइदाद में साॻिया आहिनि ऐं बिल्कुलु सेम आहिनि, कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु न आहे। त असां हिन खे लिखंदासीं त ए हिकु बराबरि सेट आहे बीअ जे, या बी हिकु बराबरि सेट आहे ए जे। ठीकु आहे। उम्मीद सम्झ में अची वियो हूंदो। अॻिते वधूं। ही नंबर 7 ते जेका निशानी आहे हिन जो मतिलबु हूंदो आहे त बराबरि न आहे, नॉट इक्वल। फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ो सेट खणूं था ए, उन जा रुकन रखूं था ए, बी ऐं सी, ऐं बी सेट खणूं था उन जा रुकन खणूं था ए ऐं बी। छा ए जा रुकन ऐं बी जा रुकन बराबरि आहिनि, साॻिया आहिनि? बिल्कुलु न। ए में 3 रुकन आहिनि, ए बी सी, ऐं बी में 2 रुकन आहिनि, ए ऐं सिर्फ़ु बी। त पोइ असां चई सघूं था त ए ऐं बी पाण में बराबरि न आहे। ठीकु आहे। उम्मीद ही सम्झ में अची वियो हूंदो। उनखां पोइ अॻिते वधो। नंबर 8 ते जेका निशानी असां इस्तेमालु कई आहे
इहा हूंदी आहे हिक जेतिरे सेट जे लाइ, इक्विवेलेंट सेट। इहो असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल असां वटि 2 सेट हुजनि ऐं हिकु सेट आहे मिसाल ABCDE ऐं ॿियो सेट हुजे असां वटि B जे नाले सां 1 2 3 4 ऐं 5। हाणे हिननि ॿिन्ही सेटनि खे तव्हां कंपेयर कंदव त आंसर हिननि जा एलिमेंट जेके आहिनि उहे भली मुख़्तलिफ़ आहिनि। हिन में ABCDE आहे ऐं हिन में 1 2 3 4 ऐं 5 आहे, पर जॾहिं असां हिननि जे तइदाद खे ॾिसूं था त हिन में बि 5 रुकन आहिनि, A वारे में ऐं B वारे में बि 5 रुकन आहिनि। इन करे असां हिन खे लिखी सघूं था त A इक्विवेलेंट आहे B जे या B इक्विवेलेंट आहे A जे। ओके, यानी इक्विवेलेंट हुजण लाइ सिर्फ़ु तइदाद जो बराबरि हुजणु शर्त आहे। सिर्फ़ु हिकिड़ो शर्त आहे त तइदाद में उन्हनि जा रुकन कनि बि ॿिनि सेटनि जा पाण में बराबरि हुजनि। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते जेकॾहिं 6हीं क्लास जा ॿार बि 40 आहिनि ऐं 7हीं क्लास जा ॿार बि 40 आहिनि, भले उन्हनि जा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जी उमिरियूं मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जा सलेबस जेको आहे मुख़्तलिफ़ आहे, पर जेकॾहिं तइदाद उन्हनि जो बि 40 आहे ऐं हुननि जो बि 40 आहे त पोइ उहे इक्विवेलेंट सेट आहिनि। ओके, अॻिते वधूं। हिते ही मेजर जेके 8 निशानियूं सेटनि खे सम्झण लाइ या लिखण में असांखे इस्तेमालु करणियूं पवंदियूं आहिनि, उहे असां सम्झी विया आहियूं। ऐं हाणे असां अॻिते वधंदासीं सेटनि जा क़िस्म, छाकाणि त अॼोको वीडियो जेको आहे थोरो लेंदी रहंदो, पर थोरो तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। नंबर 1 ते नज़र अचे थो नल सेट, एम्प्टी सेट ऐं सिंधीअ में हिनखे चवंदा आहियूं ख़ाली सेट। प्यारा ॿारो, हाणे अचो त डेली लाइफ में ॾिसूं त नल सेट छा आहे, एम्प्टी सेट छा आहे, ख़ाली सेट छा आहे। ॾिसो, असां पहिरियां बि ज़िक्र कयोसीं, नल सेट उहो सेट हूंदो आहे जंहिंजो कोई बि रुकन न हुजे। मिसाल जे तौर ते ही दाइरो आहे, ही हिकिड़ो सर्कल आहे ऐं हिन जे अंदरि का बि शइ न आहे लिखियलु, ही बिल्कुलु ख़ाली आहे, त असां हिन खे रियाज़ीअ में नल सेट वांगुरु हिन खे पेश कंदासीं, नल सेट करे लिखंदासीं। ऐं तव्हांखे सवेर में ॿुधायो त ख़ाली हुजणु कमज़ोरी न आहे, बल्कि हिकु नई शुरूआति ऐं नवनि इम्काननि जी हिकिड़ो जहान जेको आहे उहो शुरू थियण जी निशानी हूंदी आहे। ठीकु आहे, त हिन खे असां रियाज़ी में रिप्रेज़ेंट कंदासीं, ज़ीरो हिकिड़ो गोल दाइरो ज़ीरो वांगुरु कढी ऐं मथां हुनखे लीक ॾेई छॾींदासीं, त ही हिकु नल सेट सॾिबो। ओके, उनखां पोइ ॿिए नंबर ते आहे सिंगेलेटन सेट। नंबर 2 ते ॾिसी सघो था, छा आहे सिंगेलेटन सेट, जंहिंखे चवंदा आहियूं असां वाहिद सेट। अच्छा, अचो प्यारा ॿारो, कॾहिं कॾहिं तव्हां पाण खे अकेलो महसूसु कंदा हो, तव्हांखे ईअं लॻंदो आहे त मां अकेलो आहियां, मूंसां गॾु कोई बि न आहे, मुंहिंजी सोच सां, मुंहिंजे ख़्यालनि सां, मुंहिंजी सम्झ सां, मुंहिंजे तबियत सां मिलंदड़ कोई बि न आहे। मां क्लास में अकेलो आहियां, मां घर में अकेलो आहियां, मां पंहिंजे ॻोठ में शहर में अकेलो आहियां। त रियाज़ी इन खे बयानु कंदी हिकु सिंगेलेटन सेट वांगुरु, यानी वाहिद सेट। पर नाउमीद ऐं मायूस न आहे थियणो। अकेलो हुजणु जेको आहे कॉन्फिडेंस, सेल्फ कॉन्फिडेंस यानी ख़ुदि एतमादीअ जी अलामत हूंदो आहे, ख़ुदि एतमादीअ जी अलामत हूंदो आहे, निशानी हूंदो आहे। ठीकु आहे, सो डोंट वरी, परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तव्हां अकेला हो त तव्हां रियाज़ीअ जे सिंगेलेटन सेट खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहियो ऐं अकेलो हुजणु तव्हांखे कामयाबु थियण जी ज़मानत ॾिए थो त ही कमु मूं अकेले कयो। जॾहिं तव्हां अकेले का शइ हासिलु कंदव त उनजो क्रेडिट बिल्कुलु तव्हांखे अकेले खे मिलंदो ऐं तव्हांखे उनजो फ़ख़ुरु बि थींदो, छो त यूनिक हुजणु, इनफरादियत में हिकिड़ो वॾो मज़ो हूंदो आहे, वॾो फ़न हूंदो आहे जेको तव्हांखे मिलंदो। नंबर 3 आहे
फिनिट सेट, महदूद सेट, इनके फाइनाइट भी पढ़ी सघो था, फिनिट भी पढ़ी सघो था। हाणे इहो छा हूंदो आहे त कोई बि अहिड़ो सेट जंहिंजा रुकन महदूद हुजनि। मिसाल जे तौर ते असां वटि कोई सेट आहे जंहिंखे असां एफ सां ज़ाहिर कयूं था ऐं उन जा रुकन असां लिखी वञूं था ABCD। ॾिसो प्यारा ॿारो, हिन सेट एफ में जेके रुकन आहिनि उहे बिल्कुलु वाज़िह ऐं ॻणप जोॻा आहिनि, यानी असां ॻणे सघूं था 1 2 3 ऐं 4, यानी 4 खां अॻिते हिन सेट जी का बि सुञाणप न आहे। हीउ सेट असांखे ज़िंदगीअ में इहो ॿुधाईंदो आहे त असां जूं के ख़्वाहिशूं, के कम, के सोचूं जेके आहिनि उहे महदूद रखणु खपनि, महदूद हुजणु घुरिजनि। ऐं महदूद हुजणु जेको आहे उहो घटिताई जी निशानी कोन हूंदो आहे, बल्कि पंहिंजे मक़सदनि खे महदूद ऐं वाज़े रखण सां असां आसानी सां कामयाबी ऐं पंहिंजो टारगेट हासिलु करे सघंदा आहियूं। ठीकु आहे, उमेद त सम्झ में अची वेंदो। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो क़िस्म हूंदो आहे इनफाइनाइट सेट, जंहिंखे असीं चवंदा आहियूं लामहदूद सेट। लामहदूद सेट रियाज़ी में असां ईअं रिप्रेज़ेंट करे सघंदा आहियूं त मिसाल कोई बि सेट आहे, मिसाल जे तौर ते A, ऐं उनजे अंदरि असां नेचुरल नंबर लिखूं था 1 2 3 ऐं 3 टुपका ॾेई छॾी था ॾियूं, लिंगी लॻाए था ॾियूं। हीअ 3 टुपका ॿुधाइनि था त हीअ जेको सेट असां 1 खां शुरू कयोसीं इहो पूरो न आहे थियो, बल्कि इहो 3 खां अॻिते वारी जेतिरी बि ॻणप आहे, जेतिरी बि मुमकिन ॻणप आहे, जेतिरी बि लामहदूद ॻणप आहे, उन सभिनी खे ज़ाहिर करे थो। इन करे हीउ हिकु लामहदूद सेट आहे, हीउ हिकु इन्फिनिट सेट आहे। रियल लाइफ में असांजा ख्वाब, असांजूं उम्मीदूं ऐं हीअ वसी काइनात लामहदूद सेट जी नुमाइंदगी कंदी आहे, जंहिं काइनात जी हदुनि खे असां केतिरी बि रफ़्तार सां सफ़र कयूं, केतिरे वक़्त लाइ बि सफ़र कयूं, छुई नथा सघूं, पूरो नथा करे सघूं। उमेद त सम्झ में अची वेंदो। उनखां पोइ हूंदो आहे सबसेट, यानी मातहत सेट, जेको तव्हां अॻु में सिखी आया आहियो। उनखां पोइ 6 नंबर ते आहे सुपर सेट, जेको बाला सेट हूंदो आहे सिंधीअ में, ऐं उहो बि मां तव्हांखे सम्झाए चुको आहियां। थैंक यू वेरी मच। हाणे थोरो समराइज़ करे वठूं अॼु जी पढ़ाई खे, त अॼु असां छा छा सिखियोसीं ऐं रियल लाइफ में उन्हनि जो असां सां कहिड़ो तालुक़ु आहे। प्यारा शागिर्दो, अॼु असां सेटनि जी दुनिया जो सफ़र कयो, जंहिंमें असां सिर्फ़ु रियाज़ी न पर ज़िंदगीअ जा सबक़ पिणु सिखिया। नल सेट, ख़ाली सेट हिकु नई शुरूआत जो इम्कानु आहे ऐं ख़ाली हुजणु बिल्कुलु बि कमज़ोरी न आहे। उनखां पोइ असां सिखियोसीं सिंगल्टन सेट। सिंगल्टन सेट असांखे इनफ़रादियत या अकेले हुजण जो फ़ख़ुरु सेखारे थो ऐं अकेलो हुजणु अव्हां जी सुञाणप आहे, उन ते हमेशह फ़ख़ुरु कंदा कयो। उनखां पोइ असां सिखियोसीं फाइनाइट सेट, जेको असांखे हदुनि में रहणु सेखारे थो, यानी हिकु शागिर्द जे हूंदे, हिकु तालिब इल्मु हुजण जे नाते तव्हांखे स्कूल जे अंदरि कहिड़ियुनि हदुनि में रहणो आहे, पंहिंजे टीचर सां कीअं बिहेव करिणो आहे, पंहिंजे कलीग सां गॾु कीअं बिहेव करिणो आहे, पंहिंजे क्लासमेट सां गॾु, पंहिंजे सीनियर सां गॾु कीअं बिहेव करिणो आहे, उहो असांखे सेखारे थो। उनखां पोइ इनफाइनाइट सेट पढ़ियोसीं, जेको हिकु तसलसल या जारी रहण खे ज़ाहिर करे थो, जीअं तव्हांजा ख्वाब, तव्हांजो इल्म जो सफ़र ऐं तव्हांजूं कामयाबियूं जेके हमेशह लामहदूद हुजनि ऐं अल्लाह साईं तव्हांखे हर मंज़िल ते कामयाबु करे। उमेद त अॼोको लेक्चर तव्हांखे पसंदि ईंदो। पंहिंजे दोस्तनि सां असांजे यूट्यूब चैनल जी लिंक ज़रूरु शेयर कयो, त जीअं ही मालूमाती ऐं तइलीमी वीडियो वधि खां वधि ॿारनि ताईं पहुची सघनि। असांजे चैनल जो नालो आहे सिराज मैथ ऑफिशियल, जेको हिन पने ते बि लिखियलु आहे, तव्हां ॾिसी सघो था। वधीक मालूमात लाइ हीउ ॾिनल जेको कॉन्टेक्ट नंबर आहे, इन ते तव्हां कहिड़े बि वक़्तु कोई बि सवाल हुजे त पुछी सघो था। तमामु वॾी महिरबानी।